हाशिम सां मुलाक़ात करणी आहे। हाशिम सां मुलाक़ात बंदा उन असांजे साहब ते हमलो कयो आहे। बाबा मूंखे ज़रूरी सामान ॾियणो आहे। हे छा आहे? बाबा मानी आहे। मानी त काबू खाना ठाहींदी आहे, हिन में किथे ज़हर त कोन मिलायई? अरे बाबा मां हाशिम जो सोहरो आहियां, सूमर। अच्छा माना तूं हाशिम जो सोहरो आहीं, पोइ तूं ॿाहिरि छो आहीं? तोखे बि त लाक़ब में हुजणु घुरिजे। अच्छा त मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियुसि। नबू कमदार मुझे साहब जी गाल न पुछ, कदे दरिया जे हिन कपर त कदे दरिया जे हिन कपर। छो बस नबू हणी असा जे खाते के हेठ करायो दे। जबर गाने वाली छा थियो? बस अदा हाशिम के माफ करे छडी। अच्छा माना त छिया जे कल में किदल निकतो। बस दा केड़ियो गाल तो पुछी। बस यार मुझे तो पुत्र दे टिड़ी तो चढ़न पर चने सारा पुत्र मुझाए दुआ केर हाणे असा के चंगो चंदो ऐं असा जी वर्दी कांड जंदो। खबर मोजन साई अंदर थी पिया जे ॿाहिरि हुजे हा न इन्हनि सभिनी खे ओ वॾो चाढ़िया फेराए चेराए सभिनी खे हिकिड़े डॿी में बंदि करे छॾिया। डॿीअ में फासना पर दुआ कनि काबू खान जहिड़ो सपोर्टर निकितो अथनि। हा यार असांजो एसपी साहब बि आहे ईमानदार, हा में हा मिलायूं बीठो आहे, न त 10 लखनि जी आसामी। हाँ के पैसनि जे लाइ असीं नबू कमदारी में जो आहे न अदा इहो सभु सिकंद ने के त आऊं क़यामत ताईं बख्शण कंदुसि पर रुगो हितां वांदो थिया। बस यार हाशिम जे आज़ाद थी वेंदी। भले वञी चंद चरे जो चरियो अथसि चरी वेठे पर हुनजे पेट मां सभु कढनि सां न छॾींदुसि नबू कमदार। मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठंदे नबू कमदार? कहिड़ी तुंहिंजी सलाह वठां? तूं बि हाणे मुजन जी कमदारी छॾे काबू खान जो कमदार थी घटि में घटि इन्हनि ॾेघुन हणण खां त बची पवंदे न। जावर अॼुकल्ह पुलिस सॼी सुधरी आहे पर ऐं न सुधरिया। जावर बाछड़ी करे हलियो वञे न त हाणे मुंहिंजे पुट ते टिंडड़ी तूं चढ़ंदई। तो सुमर का दिया बाबा वडा बाबा तो थाने ते वयो आ। छो खैर में बाबा मां चयो मास त हाशिम जो समा भी लही अच ऐं बुसरी ऐं कुटी भी रही चेस। मुखे छो न बुधाई मां बरले वणा सा। बाबा वडा ओए बाबा अची वियो। वाड़े यार मुखे भी न बुधाई मां तो सां हलियो ना। अदा तूं ही ज़मीन ते हिते छोकरी मुखे वेहणी न पई ॾे के बि वञ वञ हाशिम जी सार लही अच। बाबा मुखे बुधाए त मुंहिंजो हाशिम त ठीक हुयो न? हा धीअ हाशिम ठीक हो। हिते मूंखे दड़का खाराया आई। छो हाशिम तो के दड़का छोड़ींदो? हा दा ये राणीअ जा कम थई। हितां मूंखे कुटी बधराए खणाई त खणी वञ। उते हाशिम चयो त इहा कुटी सिपाहीअ खे ॾेई वञ। बाबा हाशिम ये चयो? मां सुबुह खां वठी हुनजी कुटी ऐं बुसरी ठाहिण में लगी पई हुयसि ऐं हुन एतिरो कदर कयो। अमा तूं त हरू भरू ईअं थी चईं हुननि मानी खाई छॾी हूंदी इन लाइ चयो हूंदी। न दा मुर्गी एतिरो चयोमांसि त राणी हलण जे लाइ ज़िद पई करे त मां भला हाशिम खे ॾिसी अचां उन ते कावड़ कयईं। राणी कीअं वञे थाणे ते? तव्हां कमाल था कयो दा। बाबा वॾा मूं त थाणे ते हलण लाइ इन करे चयो त मतां हाशिम सोचे
त राणी मूंखे विसारे छॾियो। ॿाराणी सोच था। धीअ हर ॻाल्हि सोची सम्झी कबी आहे। हाशिम ईअं कीअं बर्दाश्त कंदो त तूं थाणे ते वञी? पर बाबा कहिड़ो मां थाणे ते वयसि, पर हाशिम मुंहिंजी मानी सिपाहीअ खे छो ॾेई छॾी? कोन ॾिनाई, बहादुर वठी रखी, मूं तोसां मज़ाक पे कराई। बाबा अहिड़ी मज़ाक मुंहिंजो त साह ई कढी छॾियई। भला अदा हाशिम कुझु चयो छा? हाँ चई त घर जो ख्याल रखना। ऐं बाबा मुंहिंजे लाइ तूं केॾी न चरी आहीं, घर में तूं ई त आहीं। सो तो सामान अची वियो अथई न, अञा जे करे मोबाइल जी ज़रूरत अथई त मूं वारी मोबाइल आहे न। न मामा न, मां पंहिंजे मोबाइल खां सिवा ॿिए कंहिंजे मोबाइल तां ॻाल्हाईंदी न आहियां। ठीकु आहे, इहा त सुठी ॻाल्हि आहे, पर अवेल सवेल में त माण्हू ॿी मोबाइल तां ॻाल्हाए सघे थो, इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? मामा छा तव्हांखे बहादुर जी ख़बर न आहे त हू मुंहिंजी हर ॻाल्हि ते शक कंदो आहे? ही त वरी बि मोबाइल आहे। हाणे हीअं कर, इहा पंहिंजी मोबाइल ॾे मूंखे त मां चार्ज करे अचां। पर किथां मामा? उहा जी वारस आहे न दुकान वारो, उन जी दुकान ते सोलर सिस्टम लॻल आहे, बैटरी बि अथसि, उन ते वञी चार्ज करे थो अचां। केॾी देरि लॻंदी? मामा उहो को पंहिंजो त कोन्हे न। चरी मां पाण वेही मोबाइल चार्ज कंदुसि, तूं परेशान छाजे लाइ थी? चङो मामा, जेकॾहिं चवीं तो त अचे वठे, पर मामा संभाल पाण कजाए। मां त लोड बि चाची राणी खां घुराईंदी आहियां। ससी बचा, मां तुंहिंजो मामो आहियां, तुंहिंजे घर जो भाती आहे। छा तूं मूंखे पंहिंजो मामो नथी सम्झी? न न मामा अहिड़ी ॻाल्हि न आहे। पोइ मां तुंहिंजी मोबाइल कंहिंखे ॾींदुसि? कहिड़ो चवां? तूं दिलि जाए कर, मां इहो चार्ज करे थो अचां। लोंग अॼु तयारी करे काॾे थो वञी? रेशम हाँ सोडे फोन कया त अॼु हाशिम जी ज़मानत थी आहे, ओॾां वेंदासीं। शुक्र थियो त तो हाशिम आज़ाद थी वियो। रेशम हाशिम मुड़ुस माण्हू आहे, यार जे दुश्मन जे मथां गोलियूं हलाईंदसि। पर सूबेदार सिकंदर त बची वियो हो न? हाँ रेशम जेकॾहिं हयाती आहे माण्हूअ जी त गोलियुनि जा घाव कुझु बि न करे सघंदा। इहो बि अधे हाशिम जे लाइ भलो थियो। जे सूबेदार मरी पवे हा न त पुलिस अधे हाशिम सां वेदन करे हा। ये 12 हाशिम वारनि जा सठल आहिनि। डूंगर मुड़ुस आहे हाशिम, जबल में जवान थियो आहे। हाशिम जो सीनो सीहे वांगुरु मज़बूत ऐं रोह वांगुरु ताक़तवर आहे। लोंग मां बि अधे हाशिम वारनि जे घर वेंदसि मुबारक ॾियण। छो न रेशम, छो त पाण हाशिम भाउ जी शादी में बि शरीक थी न सघियासीं। हाँ लोंग इहा मयारा ज़रूर लाईंदासीं। हाशिम आज़ाद सूबेदार जो केस अथसि, वाह माण्हू जो न। ड्रेस कांबो खान वारा बि आया आहिनि, त उहे एसपी साहब जो इंतज़ारु अथनि। बाक़ी ॾोह सिर्फ़ु असां कयो आहे, जो शक जे बुनियाद ते अंदरि आहियूं। अचे एसपी साहब, अॼु हिकु कहाणी थो कयां। नबू बि अलाए कॾहिं हलियो। मिस्टर जाफर, हाशिम जी आज़ादी जो लेटर ठही वियो? जी सर, लेटर तयार आहे, सिर्फ़ु सही रहियल आहे। त पोइ घुरायो हाशिम खे? राणा साहब हाशिम खे त रिहाई मिली वई, मुंहिंजो ख़्याल आहे त बहादुर खे बि हिते घुराए वठो त मिली वठूंसि। हाँ ईअं था कयूं। मिस्टर जाफर तूं हाशिम ऐं बहादुर खे हिते वठी आ। ओके सर। राणा साहब हाशिम जो त तमामु भलो थी वियो, पर मां चाहियां थो त बहादुर जी कहिड़े बि तरीक़े सां ज़मानत थी।
बहादुर जो कंध मथे करण जो डी हां कंध मथे कर। हाशिम तोखे इहो ॿुधी हैरत थींदी त सिकंदर तोखे माफ़ करे छॾियो आहे। साहब सिकंदर माफ़ कयो आहे या तव्हांजी महिरबानी? हाशिम राणा साहब जी त महिरबानी आहे पर सिकंदर वाकई तोखे माफ़ कयो आहे। मूंखे त कुझु ॿियो नज़र अची रहियो आहे रईस। हाशिम बहादुर असां सभु तव्हां सां मिलण आया आहियूं। साहब हिन में लिखियल छा आहे? हिन में इहो फ़ैसिलो लिखियल आहे त सिकंदर तोखे माफ़ कयो आहे। बाक़ी इस्पताल ऐं उन जी मलम पट्टीअ जा पैसा तोखे भरणा पवंदा। साहब मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, मां बहादुर खे अकेलो छॾे ॿाहिरि कॾहिं बि कोन निकिरंदुसि। हाशिम इहो फ़ैसिलो काबू खान जो आहे। सुडा खाना कांबो खान जो फ़ैसिलो अखियुनि थी। मां हर ॾो ॾंड भरींदुसि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मां बहादुर सां बेवफ़ाई कोन कंदुसि। ॾिस हाशिम तुंहिंजो मामिलो ॿिए क़िस्म जो आहे। तोखे मर्यादी माफ़ कयो आहे जॾहिं त बहादुर जो मामिलो चनेसर सां गॾियल आहे। ठीकु आहे रेस, जेकॾहिं तव्हां चओ था न त मां बि इन ॾोह जो क़बूलदार थियां थो। हाशिम इन ॾोह में त मालिकानी तुंहिंजे ख़िलाफ़ एफ आई आर दाख़िल न कराई आहे। हाशिम तूं ॿाराणे न कर, आज़ाद थी तूं। मां पंहिंजे कयल ॾोह जी सज़ा भोगींदुसि। तूं हेतिरनि आयल माण्हुनि खे मान ॾे। सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, घर में केर बि कोन्हे। ॿियो त ठहियो पर या बेबी बि घर में कोन्हे। मां कयां त कयां छा? खट हेठों बि कोन्हे, लिलीअ हेठों बि कोन्हे, विहाणे जे हेठों बि कोन्हे। हिन छह में त सामत हुजे, हिन में बि कोन्हे। किथे गटर में त न किरी पई? गटर में गिरन मुंहिंजा दुश्मन केॾे हीअं जो पाण उछला हीअं हणंदी मां न सफ़ा ढेर थी वेंदे ढेर। बेबी पाण उछले न हणजांइ, सफ़ा छेतियूं छेतियूं थी वेंदियां। पोइ मां वतंदुसि ऐं मेड़ींदो। भला इहो ॿुधा त केॾां वई आहीं? वई हुयमि तुंहिंजे हिन सिकील ते साले कबूतर लाइ संग ॻोल्हणा। तोखे कहिड़ो लाचार पियो कबूतर लाइ संग ॻोल्हण जे? चङाई चङी आहे, वते तो अकेलो नासू हणंदो। बेबी असां हुन खे नथा पाले सघूं, वरी मथां ज़ाल आणींदो, उहा बि असांजे ॻाटे में न। अल्लाह सभिनी जो मालिक आहे ऐं रोज़ी जो ज़ामिन बि हू पाण आहे। तू बस करे त खट पट पाओ अहिड़ो मगज़ में हणंदी मां। भी अथई उते धमा चौकड़ी मती पया धमा चौकड़ी तू आजो हिते बिठो तो रुगो पांजो हुस्न सिंगारे। मासी खैर त आहे वरी केड़ो झड़ो थियो आ? आई अम्मा हाशिम आजाद थी आयो तई। आई सच मासी? हां अम्मड़े अखन सा दिसियूं थी अचांस। शाबाश तई माई बसरा एड़ी रड़क बिया जरे घट मां पंहिंजो वञी छह पर वॼो कटियो त घोरियो हाजी शरीफ। मासी तू सच थी चवे न? हाँ अम्बड़े भी मासी मूंखे गॾु वठी हल।
तू ना हला देखा खसिए जाजे ना मासी बसरा मासी मूंखे बि गॾु वठी हल। ससी बाबा घणी देर थी वई आहे, अॼु नथा हलूं, सुभाणे हलंदासीं। वाह मामा वाह, मुंहिंजो चाचो आज़ाद थी आयो आहे ऐं तूं चए थो त सुभाणे हलंदासीं। आए हाय हाजी शरीफ तू भी लख थो लहे पियो। खुशीअ जो वक़्तु खुशीअ जी घड़ी हाणे इन महिल ऐं तूं थो चए पियो त सुभाणे हलंदासीं। हल हल तूं भी हल, जेकॾहिं कुछ हो न बहादुर उन सां मुंहुं मां पाण ई ॾींदसि। हा इहा ॻाल्हि न आहे माई बसरा, पर हाणे छॾ बि खणी इन पर खे। हल हाणे हल हले थो या इहो सभु सामानड़ो खणी उछली आई ॿाहिरि। ठीकु आहे, जीअं बाबा तव्हांजी मर्ज़ी। तव्हां हलो त मां तव्हांजे पोयूं ई अचां थो। हाणे त सही आहे न? ठीकु आहे मामा। बसरा जड़ी कटे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। तू हिन घड़ीअ बि कमु नथो अचे पियो त पोइ छा कंदे कहिड़ा कुबा ॾींदे मुंहिंजे क़बर ते। कुझु सोच माण्हू थी वियो, रुगो तो पियो हिननि वांगुरु मुंहुं सिंगारे पियो। तोखे इहो नथो सुझे पियो त हो केॾो क़ैद काटे मोटियो आहे त हलिजे उन। हाणे हलो मां हलाए थी पई, हिन महिल खां पोइ छा कंदासीं? वञो वञो वञो, तव्हां वञो खैर सां वञो, मां बि ईंदुसि। किॾे ईंदुसि मां? अचां थो मां, थोरो कमु छॾाए। हा हा अचो अचो, हलो हाणे हलो हलो त हलो। बाबा हाशिम आजाद थी वियो। सच बाबा? हाँ पुटु। तुझे वात में मिसरी। अच्छा अच्छा बाबा। बाबा सच तो चई ना तो मुंहिंजो हाशिम आजाद थी वियो आहे? हाँ मां, रईस काबू खान ई सोढो वठी आया अथसि। बाबा मां ॾिसां न। चरी थी आई छा मां? होॾे माण्हू बीठा आहिनि, पाणी हाशिम घर ईंदो। त पोइ बाबा हाशिम खे सॾु करेंसि न, रुगो मुंहुं ॾेखारे वञे। ये सब्र कर, हे माण्हू सभु हाशिम जे करे आया आहिनि, उनखे छॾे कीअं ईंदो? बाबा हाशिम जी अचण जी ख़ुशीअ में मिठनि चांवरनि जो देगड़ो थी ठाहियां। ॻोठ जे ॿारनि खे सॾु कर त मां उन्हनि खे खाराईंदसि। जी मां ॿारनि खे पोइ ॾिसां थो, पहिरें चांहि ठाहे वठि त ॿाहिरि महिमाननि खे पियारींदासीं। हा हा बाबा। हाजी शरीफा भी त गॾिया था वञो। तकड़ो अची यार, अॻियां ॿार था वञनि। हाजी शरीफा तोखे वरी करे ॿार थिया आहिनि? अरे चरिया माई बसरा ऐं ससी जी अॻियां पिया था वञनि। बसरा ऐं ससुई बहादुर जी ज़ाल? बेगा ससी जो वारस ई वाली मां आहियां, ॿियो केरु आहे? हले लठ ते सिंगरेट मुठ ते। बहादुर मुंहिंजो भाणजा ऐं भाणज मामनि खे प्यारा हूंदा आहिनि। अरे बाबा माण्हुनि खे त छा, पर देवनि खे बि प्यारा हूंदा आहिनि। पोइ तो त बहादुर लाइ कुझु कोन कयो। हाशिम आज़ाद थियो, बहादुर अञा जेल में आहे। बेगा वञा त ख़बर पए त किस्सो छा आहे। हाजी हाशिम मुल्क हणियो, इन जी सियासत जी ख़बर ई कोन थी पए। बेगा अल्लाह असांखे कोन छॾींदो। हाजी शरीफा भला तो रेस काबू खान जे पासो न वतो छा? छो? बाबा ही मुल्क में बदी छोड़ी काबू खान तो कराए, मुजन जेड़े के भी काबू खान अंदर करायो आ। यार बेगा तू वती तो यार यारी खबरू कंदो। हाने ने पीर मुजन जी गिरफ्तारी में काबू खान जो केड़ो कम? अरे चरिया मुजन ते केस आ पीर एहसान जो। भला केस अग में भी तो हुयस न, अग में छो न बधो? अरे बाबा कुछ समझो। अरे तू त को सफा जट आही। बाबा यो बद जे जा छुटे उने में असा जो छा? पर बहादुर त असा जो आहे न, जी हाशिम बाहर अची तो सके। बाबा हाशिम त सूबेदार ते फायरिंग कई, वो बाहर घुमंदो तो होते, भाई बहादुर छो न? बस बाबा खुशामद मुल्क की खाई वई। जेकरे खुशामद में बहादुर के आजादी मिले थी न, तो हाजी शरीफ ये भी कंदो। पर हाजी शरीफ खुशामद रेस काबू खान ही करनी पवंदई। अरे तो त मुखे गालिन में बिहारे छडियो। बाहर हलायो नी किथे पहुता हूंदा। हाजी शरीफ हाने जाफुन जी वाग निकतल थई, होशियारी कजाए। टंडन जिया